पेर न ॾींदा आहिनि अदब कंदा आहिनि उन्हनि खे असहाबे रसूल चयो वेंदो आहे। आले रसूल कंहिंखे चयो वेंदो आहे, आले रसूल कंहिंखे चयो वेंदो आहे। असहाबे रसूल अखियुनि में अखिड़ियूं मिलाईंदो आहे, हुज़ूर जे नूर जी तजल्ली वठंदो आहे, सहाबीअ रसूल बणिजी वेंदो आहे। आले रसूल कंहिंखे चइबो आहे, चयो जेको ॼमंदो आहे अञा अखिड़ियूं कोन खोलींदो आहे त मुंहिंजो मुस्तफ़ा पंहिंजी पाक ज़ुबान उनखे चूसराइण शुरू कंदो आहे। ऐ मुंहिंजा मुस्लमान भा, आले रसूल उनखे चइबो आहे जेको ज़मीन ते अञा ईंदो आहे अञा अखिड़ियूं पो पटींदो आहे। पहिरीं मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा पाक ज़ुबान चूसराईंदो आहे। अचु त ॿुधायई त सहाबा खे ख़बर आहे त महबूब जे ज़ुबान जो कमाल छा आहे। नाले वठण खां सवा चवां उन सहाबीअ जे नाले जंहिंजी टंग भॼी पई आहे। छा भॼी पई आहे? जंग जे मैदान में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कंहिं सहाबीअ जी अख निकिरी पई, कंहिंजी टंग भॼी पई। ॿिया तबीब कोन हुया, तबीबन जो तबीब वेठो आहे। को अखड़ी खणी आयो, या रसूल अल्लाह अख निकिरी वई आहे। उनखे ख़बर आहे त दर्दन जी दवा महबूब वटि थींदी आहे। मुंहिंजो मदीने जो ताजदार ज़ुबान मुबारक न, ज़ुबान मुबारक मां निकदड़ ओहो लुआबे दहन कढी अख रखी करे हीअं कंदा आहिनि। उन सहाबीअ जी अख चोॾीअ जे चंड जहिड़ी रोशन थी वेंदी आहे। हुज़ूर जो सहाबी टंग भॼी पवंदी आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उहा टंगड़ी खणी हुज़ूर जे दरबार में, वाह मुंहिंजा मुस्तफ़ा, वाह मुंहिंजा मुस्तफ़ा, मदीने जो ताजदार लुआबे दहन कढी करे टंग खे लॻाईंदा आहिनि। मुंहिंजो रब टंग खे टंगुनि जहिड़ो बनाए छॾींदो आहे। उन लुआबे दहन में जॾहिं सहाबी सगोरा खारो खूह हूंदो आहे, मुंहिंजो मुस्तफ़ा लुआबे दहन लॻाईंदो आहे। क़यामत ताईं खूह मिठो हूंदो आहे। सहाबी 1400 हुजनि या हज़ारे हुजनि, खाधो 5 माण्हुनि जो हूंदो आहे। मुंहिंजो मुस्तफ़ा लुआबे दहन लॻाईंदो आहे त 5 माण्हुनि जो खाधो 1400 हुज़ूर जा दीवाना खाई ढो करे छॾींदा आहिनि। मुंहिंजे मुस्तफ़ा जे पाक लुआब जो इहो कमाल आहे। बुधा जन रातिन रातियूं ॾींहनि जा ॾींहं महबूब जो लुआब चूसो ॿुधायो उन्हनि जो कमाल छा हूंदो। ईमान सां जवाब दे, कुरान बैद में तो पढ़ी ॿुधाए। ईमान सां जवाब दे, अल्लाह कुरान में खोले खोले ॿुधायो आहे। मां तोखे तो ॿुधायां मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा मुश्किल घड़ी आई आहे, सहाबा जे मथां बि आई आहे, आले रसूल जे मथां बि आई आहे। जेतिरियूं हदीसूं चवी बयान करण जे लाइ तयार आहियां। मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे साम्हूं अम्मा उम्मे सलमा खे फरमाइन था, ऐ उम्मे सलमा जी मुंहिंजा आका दरवाजे ते बीही रह, कंहिंखे बि अंदर अचण न ॾिजां। हा मुंहिंजा आका महबूब अंदर वेठा आहिनि। कुझु घड़ियूं गुज़रियूं त मुंहिंजो सोणो हुसैन लाड कंदो आयो। केरु आयो जवाब ॾे। सोणो हुसैन। नालो वठ त नाले वठण सां सवाब थिए, नालो वठ त नाले वठण सां दिल ठरे। ऐ मुस्लमान, इमाम अली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम लाड कंदो आयो। अम्मा उम्मे सलमा दरड़े ते बीठी आ। चवे थो अम्मा अज दरड़े ते बीठा हो। चवे थी आका फरमायो आ कंहिंखे अंदर अचण न ॾे। मुर्की चवे थो अम्मा परे थी। जीअं अंदर वयो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा खणी सीने सां लायो। अम्मा उम्मे सलमा फरमाए थी केर? चो मुझे मुस्तफ़ा जी कुंवार। चओ केर? याद रखी छॾ मुझे मदीने वारे ताजदार जी हिक हिक घर वारी ईमान वारन जी अमड़ा, बेईमान जी न, ईमान वारन जी अमड़ा। मां नथो चवां रब जो कुरान, अन नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम
रब तो फरमाए त मुझे महबूब जूं मुझे महबूब जूं घर वारियूं ईमान वारन जूं अमड़ियूं। अम्मा उम्मे सलमा फरमाईंदी आ सोनो हुसैन अंदर वयो, मां इंतजार में बीठी हां। कुछ घड़ियूं गुजरियूं, अंदरा सिसकिन जो आवाज बुधण में आयो। छाजो? वरी चो सिसकी छाखे चइबो आ? जो जॾहिं माण्हू रोंदो आ दाहूं करे न, जॾहिं अंदर जो अंदर में रोंदो आ अजीब आवाज थींदो आ, दाह कान निकरंदी आ, सिसकी निकरंदी आ। अम्मा उम्मे सलमा फरमाए थी मूं देर न कई, यकदम दरड़े के खोले खणी जो ॾिसां त मुझे महबूब जे सीने सां सुहिणो हुसैन चंबड़ियो पियो आ। ओ मुसलमान, पूरी कायनात हिकड़े पासे कर, मुझे हुसैन जो मट नथो करे सकी। मुझे महबूब जे सीने सां चंबड़ियो पियो आ। केर चंबड़ियो पियो आ? जो सुहिणो हुसैन चंबड़ियो पियो आ। कहिड़े सीने सां? जंहिं सीने ते रब क़ुरान खे नाज़िल फरमाईंदो आ। इहो राज बाद में गाल पूरी करे वठा। अम्मा उम्मे सलमा फरमाए थी मुझो सुनो बचड़ो हुसैन मुझे महबूब जे सीने के चंबड़ियो पियो आ। मुझो महबूब मुस्तफा गिराटी पाए जोर सा भाकुर में रखियो वेठो आ, लेकिन मुझे मुस्तफा जे अखड़न में लुड़क लड़ी रहा हन। ओ मौलाना साहब, खुदा जो खौफ कर, जवाब दे मुखे, छा या हकीकत नागे त मुझे महबूब जे अखड़न में लुड़क आया, सिसकिन जो आवाज आयो। अम्मा उम्मे सलमा गवाही दई रही आ। अर्ज कयम या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आका हे लुड़क छाजा? मदीने जे मीर फरमायो ऐ उम्मे सलमा, हींअर हींअर उहो मलाइको आयो जेको अॻ में कॾहिं कोन आयो हो। अल्लाह जो पैगाम खणी आयो त हिन मुझे दिलबर हुसैन खे मुंहिंजा उम्मती मैदान करबला में शहीद करे छॾींदा। अम्मा उम्मे सलमा पुछदी आका उम्मती? हा उम्मे सलमा उम्मती, हा उम्मे सलमा उम्मती। मुझे आका करीम इए फरमाए, यकदम ओहा शीशड़ी खणी ॾिनी। ऐ उम्मे सलमा, हे शीशीअ में छा है? आका मिट्टी आ। पाण फरमायो हींअर हींअर उहो मलाइक मैदान करबला जी मिट्टी भी खणी आयो आ। हाणे हीअ मिटड़ी ऐं शीशी संभाले रखजां। जेॾी महिल ॾिसी त हीअ मिट्टी बदिलजी ॻाढ़ी थी वई आ, पक समझजा त मां मुस्तफा जो बचड़ो हुसैन मैदान करबला में शहीद थी वयो आ। ऐ दुनिया जा आलिम सगोरा, खुदा जे वास्ते जवाब दे, या हकीकत आहे या न? उन हकीकत के आडो रखी करे हिकड़ो जवाब दे। मुझे महबूब मुस्तफा इए कोन दुआ घुरी, ओ मुझा मौला मुझे हुसैन के बचाए जा, मुझे हुसैन ता मुश्किल आसान कजा न न। मुझे मदीने जे साईं दुआ घुरी, अल्लाहुम्मा हाउला सब्र अजरा। ओ मुझा मौला, अगर तू राजी है तो मां मुस्तफा भी राजी हाँ, पर महल दुखी हूंदी मौला मुझे सुने हुसैन के सब्र जी तौफीक अता फरमाए जा। मां तो खां सवाल तो पुछा, रब जो इते जे त भी कुरान पढ़ण जे ला मां तैयार हां, पर उन खां पहिरीं हिकड़ी कुरान जी आयत ॿुध। अल्लाह फरमायो नज़ल बिहि रूहुल अमीन अला क़ल्बिक। हे ॻाल्हियूं गौर सां ॿुधो, टाइम थोरे में ॿुधाए थो वञा, सॼी ज़िंदगी यादि कजो, भले चङनि चङनि सां ॻाल्हाए वठिजो। अल्लाह फरमायो नज़ल बिहि रूहुल अमीन अला क़ल्बिक। अल्लाह फरमायो मां अल्लाह जो कुरान मां अल्लाह नाज़िल कयो, जिब्रील खणी आयो। काते खणी आयो? अला क़ल्बिक, मुझे मुस्तफा जे क़ल्ब ते खणी आयो। छाते खणी आयो? क़ल्ब, गला कलब ते खणी आयो। मुझा दोस्त हिकड़ी शय, हे कलम गीदे जे मथों मना गीदे ते आ, बटू गीदे में आ।
हे कलम ॻाल्हायो, हे कलम गीदे ते ऐं मुंहिंजो बटू गीदे, फर्क आहे? नज़र अचे थो? पर जे मां हिते कलम रखी चवां त हे कलम मुंहिंजे गीदे में आ, तव्हां चवंदो गीदे में न आहे पर गीदे ते आ, कमीस जे हिन खीसे ते आ। क़ुरान ॿुधो, अल्लाह ताला फरमायो नज़ल बिहि रूहुल अमीन अला क़ल्बिक, अल्लाह फरमाए तो मां कुरान नाज़िल कयो, कलबे मुस्तफ़ा ते नाज़िल कयो, कलबे मुस्तफ़ा ते रब जो कुरान नाज़िल थी रहियो आ। ॿुधाए त कलबे मुस्तफ़ा में केरु मौजूद आ? चओ मुंहिंजो दिलबर हुसैन मौजूद आ। चो मदीने जे मीर फरमायो हुसैन मिन्नी व अना मिन हुसैन, हुसैन मुहमा मां हुसैन मां। चवण दे दीवानन चरन खे राज कहिड़ो आ। अल्लाह ताला जी ज़ात फरमाए तो कलबे मुस्तफ़ा जो जेको कोठड़ो आ उन कोठड़े में हसन ऐं हुसैन आ। अल्लाह फरमाए तो क़ुरान उन कोठड़े जी मां रब छित बनाए छॾियो आ। याद रख मुझे इमाम अली मकाम सां दुनिया जी काई भेट थी न थी सके। मां गाल के थोड़ो वधाईंदो हला, इते बिहारे करे जेका जरूरी गाल चवण पियो चाहियां उहा इहा पियो चवण चाहियां त मुंहिंजा दोस्त अजीज मुझे महबूब इमाम हुसैन जे लाइ दुआ घुरी, दुआ लेकिन कहिड़ी? अल्लाहुम्मा हाउलाए सबरा व अजरा, मौला मुझे हुसैन के सब्र ॾिजा ऐं उनखे उन जो मुआवज़ो ॾिजा। रब चवे तो महबूब इएं कीअं थो थी सघे? तुझी जुबान मां निकिरे रब पूरो न करे, लेकिन आशिकन चई छॾियो त जुबाने मुस्तफ़ा मां निकिरंदो ई उहो आ जेको अल्लाह जो कलाम हूंदो आ। लेकिन मुझा दोस्त अजीज हिकड़ी गाल करे अगते वधा, मुझे मुस्तफ़ा जे अखड़न में लुड़का आया या न आया? जवाब दे। मां उन उलमा जे खिदमत में मुअद्दबाना अर्ज कंदुस जेके चवंदा हन त हसन हुसैन जो जिक्र ॿुधी रो छो था। मां उन्हनि खां तो पुछां त तव्हांखे कसम थो ॾियां पंहिंजे पैदा कंदड़ रब जो, जवाब ॾियो। छा अम्मा उम्मे सलमा न फरमायो त मूं अंदर सिस्किन जो आवाज़ ॿुधो, दरड़ो खोलियमि त मुंहिंजे मुस्तफ़ा जा नेण ट्रिमी रहिया हुया, हुसैन सीने सां लॻल हुयो। मुंहिंजे मुस्तफ़ा करबला जो जिक्र कयो, जिक्र करबला जॾहिं ज़ुबाने मुस्तफ़ा ते अचे त नेण ट्रिमी पवन ऐं आशिक दीवाना पक समझजा त करबला जो जिक्र ॿुधी ऐं करे जंहिंजा नेण ट्रिमन पक समझे के महबूब जी रब सुन्नत नसीब कई। मुसलमान नेणन में इए ट्रिमण आसान कोने को। बहरहाल अल्लाह जे महबूब जे आडो रब बयान फरमायो हीअ मुश्किल हीअ मुसीबत, पोइ बि मुझे मुस्तफ़ा दुआ घुरी। हिकिड़े मिंट लाइ ॿी क़ुरान जी आयत पढ़ा। जॾहिं अल्लाह जे महबूब जे सहाबा जे मथां मुश्किल आई, इस्लाम जी पहिरीं जंग जंगे बदर, ॻाल्हि कहिड़ी जंग आ? ॻाल्हि कहिड़ी जंग आ? अञा तजुर्बो को न हुयो, मामलात को न हुया, वक्त महदूद आ। मां क़ुरान जी आयत पढ़ी वठां, रहिजी न वञे। जॾहिं मुंहिंजा दोस्त अजीज उन कुफारन उन मुशरिकीन मक्का सुठी ज़मीन ते कब्ज़ो करे छॾियो, जबलन जे चोटिन भलिन ते कब्ज़ो करे छॾियो, ज़मीन जेका हमवार हुई उन ते कब्ज़ो करे छॾियो, जेका पथरीली ज़मीन हुई उनखे खाली छॾियो। मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जा दीवाना जेके असहाबे रसूल सॼो वेंदो आ, उहे असहाबे रसूल मुंहिंजा दोस्त उन बदर जे मैदान में उन ज़मीन ते वेठा जेका हमवार न हुई, पत्थरन वारी हुई, थकल हुया, सवारियूं घणियूं कोन हुयूं, हथियार घणा कोन हुया, गर्मी ॾाढी हुई। जरा गौर तकर, गौर तकर। मुझे महबूब मुस्तफ़ा हथड़ा खया, मौला मौला मुझा थकलड़ा आया थई, मौला बदर जे मैदान में मुझा थोरड़ा आया थई, मौला मुझा थोरड़ा भी अथई, मुझा थक
थकलड़ा भी अथई पानी जो भी को मुनासिब बंदोबस्त नाहे कंहिंजे ला तो हुजूर दुआ घुरे चो असहाबे रसूल ला अग्यां रखो खुदा जे वास्ते हकीकत के रखो कुरान जी सूरह अनफाल 10 सिपारो खोले दिस मुझे मुस्तफा दुआ घुरी रब कुरान में जवाब दिनो छा दिनो इज़ युग़श्शीकुमुन नुआस अमनतम मिनहु व युनज़्ज़िलु मिनस समाइ माआ लियुतहिरकुम बिही व युज़हिब अन्कुम रिज्ज़ अश-शैतान व लियरबित अला कुलूबिकुम व युसब्बित बिहिल अक़दाम। रुगिने हिकड़ी कुरान जी आयत बुधी पो सिजले भले हलियो वञ गौर सां बुध त हुजूर पंहिंजे सहाबा जे ला दुआ घुरिया बदर जे सहाबा जे ला दुआ कीअं घुरिया रब पूरी कीअं कई आहे अॻ में ॿुधाए चुकुसि त करबला जो मामिलो बि अल्लाह हुजूर जे घर में मलाइक खे मोकिले ॿुधायो हीअं बि थींदो हीअं बि थींदो हीअं बि थींदो मुंहिंजे मुस्तफ़ा बि दुआ न घुरी एतिरो चयो त मुंहिंजा मौला अल्लाहुम्मा हाउला सब्र व अजरा मुंहिंजा मौला मुंहिंजे बच्चन खे सब्र ॾिजां मुंहिंजा मौला मुंहिंजे बचड़न खे अजर ॾिजां इहो ई सबब आहे जो अल्लाह फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वारो इस्तईनु मदद वठो बिस्सब्र वस्सलात नमाज खां भी मदद वठो सब्र खां भी मदद वठो लेकिन अल्लाह बिनी शैन जे मदद जो हुक्म ॾेई करे फरमायो इन्नल्लाह मअस्साबिरीन। कुरान पढ़ो मुसलमानो कुरान पढ़ो अल्लाह जे ज़ात हुक्म ॾिनो अज जा वेचारा सादड़ा चवंदा आहिनि त खुदा का सवा मदद वठण शिरक आहे अरे खुदा जा बाना कुरान पढ़ो त सही नमाज खुदा है छा सब्र खुदा है छा रब हुक्म थो दे ऐ ईमान वारो इस्तईनु मदद वठो बिसब्र सब्र खां मदद वठो वसलात नमाज खां मदद वठो न नमाज खुदा है न सब्र खुदा है मदद वठण जो हुक्म मुंहिंजो रब्बे ज़ुल जलाल ॾेई रहे मां कुरान जी आयत पढ़ण जे लाइ तैयार हां मक्के जे सहाबा जे मथां जेडी महिल ज़ुल्मन जी इंतहा थी उन्हनि दुआ घुरी मौला को वारो कर मददगार मोकिल असांजी हिन मुसीबतुनि मां जान छॾा खुदा त गॾु हुयो मददगार जी दुआ सहाबा घुरी लेकिन वक़्तु थोरो आहे मां अर्ज़ कयो दोस्तो अल्लाह मदद ॿिन्ही जे जो हुक्म ॾिनो पर जेॾी महिल फाइनल थी अल्लाह चयो मदद नमाज खां बि वठो मदद सब्र खां भी वठो पर मां अल्लाह गॾु ॿिन्ही सां नाहियां तवज्जो मां अल्लाह गॾु ॿिन्ही सां नाहियां मौला मदद जो हुक्म कई त ॿिन्ही खां वठो गॾु ॿिन्ही सां न अल्लाह फरमाए थो इहो ई त मूंखे फ़र्क़ु ज़ाहिर करणो आहे आशिकनि जे लफ़्ज़ मुताबिक़ रब चई रहियो आहे त मूंखे पंहिंजे यार जो शान बुलंदो बाला करणो आहे मुंहिंजे मुस्तफ़ा दुआ घुरी आहे मौला अल्लाहुम्मा हाउला सब्रा मौला मुंहिंजे हुसैन खे सब्र ॾिजां मां रब भी ऐलान थो कयां त मदद नमाज ऐं सब्र खां वठो पर मां अल्लाह गॾु हूंदुसि जेके सब्र करण वारा हूंदा छो त जेकॾहिं अल्लाह चवे हां मां ॿिन्ही सां गॾु हां त पोइ नमाज़ त यज़ीदन बि पढ़ी हुई शिमरे भी नमाज़ पढ़ी हुई मुंहिंजा दोस्त सभिनी कहिड़नि भाड़ियुनि जा नाला वठां हड़नी नमाज़ूं पढ़ियूं लेकिन मुंहिंजे हुसैन जे दरबार में नमाज़ भी आहे सब्र भी आहे नमाज बिया सब्र बिया मुझो अल्लाह तो फरमाए मां अल्लाह ऐलान तो कया मां सब्र वारन सा गॾु हां रब पंहिंजे महबूब जे शान खे बुलंद कयो कीअं थी थो सघे मुस्तफ़ा दुआ घुरे रब कबूल न करे सहाबा ला हुजूर दुआ घुरी मौला मुंहिंजा थोड़ा थे अल्लाह ताला जे क़ुरान करीम खे खोले ॾिस मुर्दिफीन इलल मला बि अल्फिन मिनल मलाइकत मुर्दिफीन रब तो चवे महबूब फिक्र न कर जे तुंहिंजा थोड़ा हन मां रब वेठो हां हज़ार मलाइकन जो थो मोकिलिया न गॾिजी इन्हनि सां लड़ंदा
सूरह अनफाल के खोल, रब तो चवे महबूब जे तुझा सहाबी थोराहन बे अल्फिम मिनल मलाइकत मुर्दिफीन, हिक बे जे पोया हजार मलाइकत हो मोकलिया जेके तुझे सहाबा सा गरजी करे दुश्मन सा मुकाबलो कंदा। हुजूर सहाबा ला दुआ घुरे, रब मलाइक मोकले, जे कदे कुल्हड़न जे सवार ला दुआ घुरे त बुधा रब छा न करे। अजीजा ने मन कुरान करीम जी आयत रहिजी न वञे। ओ फकीर हसन फकीर हकड़ा, अल्लाह फरमाए इज़ युग़श्शीकुमुन नुआस, हुजूर दुआ घुरी मौला मुझा थकलड़ा आया थई, पानी जो इंतजाम कोने, पलीत हर शे ते कब्जो कयो वेठा हन। अल्लाह फरमायो ऐ मीकाईल जी रब्बे जलील देर न कर, मुझा मौला हुक्म कर। अल्लाह फरमायो देर न कर, एडो त मींह वञी वसा, एडा त वञी कड़काट कर, जो जंहिं पासे मुझे महबूब जा दुश्मन हन उन पासे इए मींह वसा, इए गोड़ जा कड़काट कर, जो उन्हनि जो माल उन्हनि जा वट सभई रड़ियूं करे भजी वञन, अफरा तफरी मची वञे। मुझे महबूब मुस्तफा जे गुलामन जे पासे अहिड़ो मींह वसा, अहिड़ी थधड़ी ही रहला, जो उहे सुकून जी निंड कन, निंड मां उथन त इए महसूस कन जण थकल ई कोन हुया। बुध रब जो कुरान मुझे हुजूर जे सहाबा जो बेअदब न थी। अल्लाह फरमाए इज़ युग़श्शीकुमुन नुआस, चइबो आहे न हमरा खे निंड ची एड़ी निंड त सफ़ा गश लॻो पियो आहे। गश केर हूंदो आहे जो जेको सफ़ा ठड़को बि न ॿुधे। इज़ युग़श्शीकुमुन नुआस, अल्लाह चे तो गशी तारे करे छड़ी मान, रुगी गशी तारी न अमन तमिन हो, उन्हनि जे दिल में मां रब अमन ऐं सुकून, उन्हनि जे दिल मां खौफ कढी छड़ियो कंहिंजो त दुश्मन हेतिरा हन। मां अल्लाह दिलनि मां खौफ कढी छड़ियो कंहिंजे करे, महबूब जे दुआ जे करे। न रुगी उन्हनि खे गशीअ जी निंड ॾिनी, न रुगी उन्हनि खे अमुन ॾिनो, उन्हनि जे दिल मां खौफ ख़त्म कयो। पर रब तो चए वयो नज़्लु मिनस समाई माआ, मीकाईल खे हुक्म कयम ककरनि खे खणी अचे मींह वसा, आसमान मां मींह वसाए पंहिंजे महबूब जे दीवाननि जा दुख लाहे छॾियमि, परेशानियूं ख़त्म करे छॾियमि। लेकिन अॻियां अजीब ॻाल्हि हली रही आहे। आख़िरी जुमिलो क़ुरान मां चवां, मौला मींह त वसायई छाजे करे, अमन बि ॾिनई छाजे करे, गशीअ जी निंड ॾिनई छाजे करे। रब थो चवे इन करे जो मुंहिंजे महबूब दुआ घुरी, मां जंहिं लाइ काइनात बनाई आहे उन जा हथ कीअं मोटाईंदुसि। मा अल्युतहिरकुम बिही, कुरान ॿुध, अल्लाह चए तो आसमान मां मींह वसायुम इन जे लाइ त तव्हां खे पाक करे। छा करे जवाब दे, कुरान जो जवाब आहे ही कोन। मा अल्युतहिरकुम बिही व युज़हिब अन्कुम रिज्ज़ शैतान, जेका शैतान तव्हां जे दिलनि में अजीब अजीब विसविसा थो विझे। छो त इस्लाम जी पहिरीं जंग हुई, अॻ में जंग कान हुई। जेके दिलनि में ख़याल था अचनि, विसविसा था अचनि, मां रब तव्हां जे सीने में अमन पैदा थो कयां, आसमान मां मींह थो वसायां, जीअं तव्हां जा ख़याल खत्म थी वञनि, ये शैतानी विसविसा खत्म थी वञनि। वयुसब्बित बिहिल अक़दाम, मां खुदा चाहियां थो त तव्हां जा कदम साबित रहनि, मुझे मुस्तफ़ा जा दीवाना हो। मलाइक हजार मोकिलींदुमि, दुनिया के ख़बर पवे 313 सहाबा हज़ारे काफ़रनि के जहन्नम रसीद करे बदर मां भॼाए कढियो आ। हाणे अंदाज़ो लगा हुजूर जे सहाबा जो मामलो अचे। रब चवे इन करे पियो मींह वसायां त हे ख़याल जेके अचनि था निकिरी वञनि। लेकिन जॾहिं मुस्तफ़ा जे बचड़नि जो मामलो अचे, रब चवे इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुम रिज्स अहलल बैत व युतहिरकुम ततहीरा। हे जेके आसमानी मखलूक आ, ज़मीनी मखलूक आ, मुझे महबूब जा सहाबी ज़मीन ते मुझे मुस्तफ़ा जा दीवाना थिया आहिनि। ऐं मुझे महबूब जो हसन हुसैन अली फातिमा के मां अल्लाह अर्शन को मथे दीवानो बनाए छॾियो आहे।
मुझा दोस्तों वक्त पूरो थियो, नमाज जो टाइम थियो, सिज लही वयो। अल गरज मां जुमले के मोटाए पंहिंजी जगह ते अचां त याद रखो मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात फरमायो, मुझे आका फरमायो हिन पासे इमाम हसन वेठो आ, हिन पासे इमाम हुसैन वेठो आ, साम्हूं अम्मा फातिमा, हेॾां सुहिणो अली। हसन ऐं हुसैन के बिन्ही के भाकोड़े में हीअं करे मुझे मुस्तफ़ा फरमायो, मन अहब्ब हाज़ैन, केर आहे जेको हिननि सां प्यार कंदो, व अबाहुमा हिननि जे बाबे सां प्यार कंदो, व उम्महुमा हिननि जे अमड़ सां प्यार कंदो। वाह मुंहिंजा मुस्तफ़ा, हुज़ूर फरमायो जेको मुंहिंजे न ॿिनि बचड़नि सां प्यार कंदो, हिननि जे अम्मा सां प्यार, हिननि जे अबे सां प्यार, कान मई यौमल क़ियामत, मां मुस्तफ़ा ऐलान थो कयां क़ियामत में निधड़ कोन हूंदो, मां मुस्तफ़ा सां गॾु हूंदो। मुझे महबूब जे बचड़न सां प्यार करण वारा तोखे मुबारक आ, खुदा तोखे प्यार नसीब कयो आ। 5 मिंट नमाज में लेट थी जुमलो चवण दे ऐं भले बुधी छॾ। सबब कहिड़ो आ? आहियूं बि मुसलमान, तवज्जो, आहियूं बि मुसलमान। सबब कहिड़ो आ? जो जॾहिं महिल आले रसूल जो शान हिकड़ा ॿुधन, आले रसूल जो शान, त उन्हनि जी दिलि ईअं ठरी पवे ॼण का बर्फ गर्मी में हाव ते अची वई। हिकड़ा असहाबे रसूल जो शान ॿुधन, उन्हनि जी दिलि ठरी पवे, वरी कंहिंजी दिलि ॿरी पवे। ईअं आहे न, हे फार्मूलो समझो। टियों हिकड़ो टोलो आ, उहो अहिड़ो आ जेको आले रसूल खे ॿुधी बि ठरे, असहाबे रसूल के बुधी भी ठरे, औलिया अल्लाह के बुधी भी ठरे। इहो सच्चा उहे केरहन चओ सा चओ उहे असां आहियूं जेके सुहिणे दिलबर दस्तगीर जा मुरीद आहियूं, जेके यारी कंदा हो, जेके बारी। इहो फार्मूलो समझो मां उथां थो। राज कहिड़ो आ? हितां 3 मरीज कढो, भले घणा मरीज, वरी चओ घणा मरीज, 3 मरीज अलग कयो। नी के रत जी जरूरत हुजे, वो मुंहिंजा दोस्त हिकड़े जो आहे बी पॉजिटिव रत, वो जे उनके बी पॉजिटिव रत मिलंदो त हू उनके जिंदगी मिलंदी, पर जे रत में न मिलियो त छा थींदो? ॻाल्हायो। रिएक्शन वो रिएक्शन कीअं थींदो आहे? जीअं रत अंदर वेंदो बेचैनी थींदी, अजीब किस्म जो। जीअं ॾिसंदा हो न जेके आले रसूल जा दीवाना, असहाबे रसूल जो जिक्र हलंदो बेचैनी थींदी, उथण वारी कंदा। जेके असहाबे रसूल जा दीवाना सदाइण वारा, आले रसूल जो जिक्र हलंदो बेचैनी पैदा थींदी, उथण शुरू कंदा। पर वाह सुहिणे दिलबर दस्तगीर जा मुरीदो, वाह अल्लाह जे कामिल वलियन जे दरड़न जा आशिको, आले रसूल जो शान बुधी भी दिल ठरे त सहाबे रसूल जो शान बुधी भी दिल ठरे। चौथी ठरे इन जी हकीकत छा है? इन हकीकत के नौजवान बुधी छॾ। हाँ, तुझे कंहिंजे जिस्म में मुंहिंजा दोस्त अजीज अहिड़ो खून आ, जॾहिं उन जे आॾो आले रसूल जी ॻाल्हि थी अचे, हुन जो खून बर्दाश्त नथो करे, छो त हुन जो नातो ॻंढियल नाहे, हुनमें बेचैनी थी थे, उथण वारी थो करे। हिकड़े जे जिस्म में अहिड़ो खून आ जंहिंजे खून में असहाबे रसूल जे प्यार वारो नातो मिलियल नाहे, नालो ॿुधण सां बेचैनी पैदा थी थे। ऐं सुन्नी सुहिणे दिलबर दस्तगीर जा मुरीद, 11 12 करण वारा तोखे मुबारक आ, तुंहिंजे जिस्म में अल्लाह उहो खून पैदा कयो आ जो आले रसूल जो शान ॿुधी तॾहिं बि दिलि ठरे, असहाबे रसूल जो शान ॿुधी तॾहिं बि दिलि ठरी पए। पर जे 11 वारे जो शान बुधी तॾहिं बि दिलि ठरी पवे, जे 12 वारे जो मीलाद करी तॾहिं बि दिलि ठरी पवे। याने हिकु वस जी ॻाल्हि रिएक्शन त थींदो न, जॾहिं तबियत जे खिलाफ ॻाल्हि हलंदी त रिएक्शन थींदो न। अदा हिते जेको कुझु लिखियल आहे, नालो लिखियो पियो आहे, जेको न नाले खां कावड़ियल हूंदो, नाले ॿुधण सां तकलीफ़ थींदी, बूह थो हेॾे कंदो नी, फितरी अमल आ। पर जेको न ठहियल आ चवंदो माशाअल्लाह सुभान अल्लाह। बस कंहिंखे मयार न ॾे, हे मुंहिंजे रब जी कुदरत आ। जिस्म में खून केर पैदा कंदो आहे? जवाब ॾे, चओ जवाब ॾे। अल्लाह पैदा कंदो आहे। हाणे ही इनफरादी मामलो, ही जुमलो समझो हिन सजण साईं जे गुलाम जो, सॼी तबलीग जो तत्व ॾियांव थो। तुंहिंजे दिलि जी तोखे ख़बर, मुंहिंजे दिलि जी, चओ मुंहिंजे दिलि जी, तुंहिंजे दिलि जी हिकिड़ी ख़बर तोखे बि तुंहिंजे रब खे, मुझे दिल जी खबर हिकड़ी मुखे भी मुझे रब खे। पोइ जेॾी महिल न तूं आले रसूल जो शान ॿुधी ऐं तबियत में न थोड़ी बेचैनी थी, पक समझ त मूं वारो बिलड कुछ बिगड़ियल आहे,
बिलड कुछ बिगड़ियल असहाबे रसूल जो शान बुधी तबीयत बिगड़ई पक्का समझ तो तुझो बिलड कुछ बिगड़ियल आले रसूल जो शान बुधी तबीयत बिगड़ई पक्का समझ बिगड़ियल ताहे ठहंदो कीअं हा इहो ही त मामलो आ ठहंदो ईअं अल्लाह जे दर ते रोई चो मुंहिंजा मौला मूंखे बेअदबन खां पनाह में रखजा ओ मुझा मौला मुझी कमी कोताही मुखे मुआफ कर तुझे महबूब जे बचड़न जो शान बुधी मुझे जिस्म में बेचैनी छो थी पैदा थे सजन साईं जे मुरीद बुधायो त बेचैनी उनके थींदी आ जे बिलड सां गड बिलड न मिलंदो आ जे तबीयत ते गाल न पवंदी आ असहाबे रसूल जो शान तो बुधा त मुझी बेचैनी छो थी वधे औलिया अल्लाह जो शान बुधी बेचैनी मौला यकीनन तू मुखा कावड़ियल ही तरह ते बेचैनी थी थे मौला मु ते राजी थी पो महबूब जे सदके मुझे जिस्म में एड़ी तबीयत पैदा कर एड़ो रत पैदा कर जो सोहने आर औलिया अल्लाह जो शान बुधा तदह भी दिल ठरी पवे आले रसूल जो शान बुधा दिल ठरी पवे असहाबे रसूल जो शान बुधा दिल ठरी पवे तवाग मदीने वरी पवे अल्लाह मुझो चवण ता जो बुधन कबूल फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन हेडी तकरीर जो मकसद नमाज टाइम थियो नमाज जो नंगर जाम पियो खाओ नंगर जो मजो वठो नंगर खाओ अल्लाह वारन वटी नंगर न्याज पे हलंदा हन लेकिन मुझा दोस्त अल्लाह जो फर्ज थई नमाज नमाज नमाज